अपडेट कंदा हलूं कराची में सिंध सरकार पारां ॾहरकी ऐं खुशदार हादसे के मुतासरनि लाइ मुआवज़े जो ऐलान किया वियो आहे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त हादसे जे फ़ौतियुनि जे वारसनि खे 5-5 लख रुपया ॾिना वेंदा। अपडेट कंदा हलूं अहम ख़बर आहे त सिंध सरकार पारां ॾहरकी ऐं खुशदार हादसे के मुतासरनि लाइ मुआवज़े जो ऐलान किया वियो आहे। हादसे के फ़ौतियुनि के वारसनि खे 5-5 लख रुपया ॾिबा। नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त हादसे के ज़ख़्मियुनि खे 1-1 लख रुपया ॾिना वेंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी के आवाम की परेशानियुनि जो एहसास आहे। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर मां पहुचाई पिया। सिंध सरकार पारां ॾहरकी ऐं खुशदार हादसे के मुतासरनि लाइ मुआवज़े जो ऐलान किया वियो आहे। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त हादसे के फ़ौतियुनि के वारसनि खे 5-5 लख रुपया ॾिना वेंदा, जॾहिं त हादसे के ज़ख़्मियुनि खे 1-1 लख रुपया ॾिनो वेंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी के आवाम की परेशानियुनि जो एहसास आहे। आगाह कंदा हलूं ब्रेकिंग न्यूज़ आहे। सिंध सरकार पारां ॾहरकी ऐं खुशदार हादसे के मुतासरनि लाइ मुआवज़े जो ऐलान किया वियो आहे।